बी अहम खबर अवां सां शेयर कंदासीं। खैरपुर खां नारी खे अगवा करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार जी आज़ादी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। खैरपुर मां नारी खे अगवा करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार जी आज़ादी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नारी जे अगवा में मुलविस जवाबदारनि खे आज़ाद करण ख़िलाफ़ औरतुनि जो थाणे आॾो धरणो। मुर्क शाह खे अगवा कंदड़ जवाबदार बिशारत पठान खे पकड़े पुलिस हवाले कयो। मुज़ाहिरीन जो अहिड़ो चवणु आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो आहे त पुलिस जवाबदार बिशारत पठान खे रिश्वत वठी छॾे ॾिनो आहे। बिल्कुलु नाज़िम, खैरपुर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नारी खे अगवा करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार जी आज़ादी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। नारी जे अगवा में मुलविस जवाबदार खे आज़ाद करण ख़िलाफ़ औरतुनि थाणे आॾो धरणो हयो आहे। संदन चवणु आहे त मुर्क शाह खे अगवा कंदड़ जवाबदार बिशारत पठान खे पकड़े पुलिस हवाले कयो वञे। संदन चवणु आहे त पुलिस जवाबदार बिशारत पठान खे रिश्वत वठी छॾे ॾिनो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर मां KTN न्यूज़ रिपोर्टर खादिम जोड़े जो खां जी खादिम अपडेट कजो। हाँ बिल्कुल, खैरपुर जो मिल कॉलोनी आहे उतां नौजवान नारी आहे मुर्क शाह, उहा अगवा थी उन जवाबदार जो मुलविस हुयो उनखे पुलिस हवाले कियो, पर पुलिस बी सेक्शन जी उन जवाबदार खे आज़ाद कियो आहे। उन ख़िलाफ़ औरतुनि पारां बी सेक्शन थाणे जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वयूं आहे, जेको हिन वक़्तु बि जारी आहे। टायरनि खे बाहियूं ॾिनियूं अथऊं। एहतजाज कंदड़नि जी अॻुवाणी ख़ुर्शीद बीबी, मुसरत शाह ऐं ॿियूं कनि पियूं। संदन चवणु आहे त जवाबदार असांजी नौजवान छोकिरी मुर्क शाह खे अगवा कयो, बिशारत पठान उनखे पुलिस हवाले कयो, पर पुलिस ॿ लख रुपया वठी हुनखे छॾे ॾिनो आहे। ऐं जॾहिं त हिन वक़्तु बि ॿुधंदा हूंदव हुनजा नारा आहिनि ऐं धरणो जारी आहे। जी खादिम जोड़े जो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।